दोस्तों ही ॾिसो असां नाश्तो था कयूं। मां पंहिंजे पप्पा खे भींडियूं ऐं कणिक जी मानी ॾिनी आहे। महिरबानी मल्हार, महिरबानी लख लाइक़। हेॾा अंब बि अची वियो थी सुबुह जो नाश्ते में, ज़बरदस्त। हीअ 125 मूंखे मिली हुई गिफ्ट में ऐं हिन जी तमामु घणी हींअर बुरी हालत थी वई आहे ऐं हिन 125 जो हींअर मूंखे करिणो आहे बिलो। हाणे उहो कहिड़ो बिलो था कयूं हिन जो, अचो मूंसां गॾु। बिस्मिल्लाह रहमान रहीम, मुंहिंजा मालिक जाॾे पैर ताॾे ख़ैर। कुझु ॾींहंनि खां कराची जो मौसम ईअं ई आहे, झुड़ाली मौसम, थधी हवा ऐं बिल्कुलु हिते ॼण कोटिया लॻी पई आहे। कराची अंदरि तमामु घणा अहिड़ा कारोबार आहिनि जेके हर नौजवान करे सघे थो। सर्विस स्टेशन मूं ॾिठो त चौधारी केतिरा ई माण्हू गाॾियुनि जी सर्विस ते कमु करे रहिया हुया। मोटर साइकिलूं ऐं कारूं मुसलसल हिन सर्विस स्टेशन ते अची रहियूं हुयूं, चाहे आम ॾींहुं हुजे या मोकल जो ॾींहुं। मूंखे लॻो त हीअ बि हिकु शानदार कारोबार आहे। जेकॾहिं जाइ सुठी हुजे, लोकेशन सुठी हुजे त हिन कारोबार में सीड़प करे हर माण्हू सुठी सर्विस स्टेशन खोले पंहिंजो कारोबार ऐं रोज़ी ॼमाए सघे थो ऐं करे सघे थो। मुश्की हिनखे नाश्तो करण ॾे, चांहि पई अथसि। अच अच अच, मां तुंहिंजी ज़मानत खणा थो, अच अरे ना मानी त कंहिंखे न आहे उथारबो। नाश्तो करे ऐं पोइ जेको आहे तूं वधीक कमु कर। अच्छा, हीअ जेके शामियाना तव्हां लॻल ॾिसो था पिया, इहा बाज़ार लॻी चुकी आहे। कल्ह माना इहा ख़तमु थी वई, राति जो ख़तमु थी वई, पर आम ॾींहं ते बि हिन रोड ते गुलशन हदीद में सब्ज़ियुनि वारा बीठा हूंदा आहिनि ऐं रोज़ जे बुनियाद ते हिननि जो माल ईंदो आहे ऐं रोज़ हिन रेड़े ते बीही करे माल खपाईंदा आहिनि। कुझु त माल हिननि जो बची पवंदो आहे ऐं कुझु जेको आहे सो मंडीअ मां ताज़ो ताज़ो घुराए, जीअं हीअं मुश्की जन आंदो आहे, धाणा वग़ैरह, भिंडियूं वग़ैरह आंदियूं अथनि ऐं टमाटा वग़ैरह लॻाइनि था। हुन परियां बिजली बीठो आहे त हीउ ताज़ो माल बि रोज़ु मंडीअ में ईंदो अथनि ऐं रोज़ जी बुनियाद ते हिते बीहंदा आहिनि। ऐं छोकिरा जेके ॾिसो था न, नसीराबाद जा अथव। बिजली बि नसीराबाद जो आहे, हेॾा मुश्की बि चई सघूं था न तोखे नसीराबाद जो। राणा भगवान दास शहर जा आहिनि। राणा भगवान दास उते रहंदो आहे, पाण वफ़ात करियो आहे, पर अच्छा, उन शहर मिलंदा। सो दोस्तो ॾिसो, टैलेंट आहे ॻाल्हाइण में, जेके बि मज़दूर आहिनि हुन में टैलेंट हुजणु खपे। ईअं न सम्झिजे त यार कराची को ओपरो शहर आहे। या बोरी वज़न हमारे 78 किलो। 78 किलो ईअं ई खणंदो आहे। वालेकुम अस्सलाम। ख़ैर तूं ॿुधाए, माल बाल हयो? साम्हूं हुनजो माल रेड़ा बेड़ा बीठा आहिनि, पटाटा बसरनि जो रेड़ो बीठो आहे ऐं तक़रीबन 9 साढे 9 बजे बिल्कुलु ओके कंदा। नाश्तो वाश्तो करे आया आहिनि, 2 भाइर आहिनि ऐं ॿई जेको आहे हिते भाॼी खपाईंदा आहिनि। जियो हीअ पटाटनि जी बोरी जेको हिन वज़न ॾसियो, हिन मां पटाटा मिक्स निकिरंदा आहिनि। हिन में हेड़ा दाणा फिथल बि निकिरंदा, ॾेखार, फिथल बि हेड़ा निकिरंदा आहिनि। ऐं हीअ वरी जेको आहे न अलॻि जेको आहे सो कहिड़े हुन में हलाईंदा, कहिड़े में हलाईंदा इहो? कट पीस में। कट पीस में। उहो केरु वठंदो आहे? वो चिप्स वारा। चिप्स वारा या होटलनि वारा? होटलनि वारा। गरीब तबको। गरीब तबको। अच्छा, हिन मां हाणे बि वरी कढंदव न? हिन मां 2 छांडियूं थींदियूं, ही नंढी साइज़ अलॻि थींदी, ही वॾी साइज़ अलॻि थींदी। ठीकु। रेट कहिड़ो हूंदो पोइ? ही 100, ही 50। अच्छा, रेट जो फ़र्क़ु बि थींदो आहे? बिल्कुलु। ऐं रेड़ा बेड़ा जेके बि हिते बीहंदा न, चौधारी तव्हां ॾिसो था, साईं हुनजी चौकी ॾींदो आहे, लाइट बि हथ में हूंदी अथसि, पाणी बोतल ऐं लठ बि। लठ छाजे लाइ खणंदा आहियो? कुते बिले लाइ, या को कुतो आहे, छितो आहे, कुझु आहे का, इन करे खणंदा आहियूं। लठ त हुजे ज़रूरी आहे, या को हीरोनी बीरोनी अचे थो का शइ परे खां हकल ॾे, नथो मुड़े हकल खे त पोइ वरी सारी ॻाल्हि आई आहे। माना बचाव वारी लठ या ज़ख़म वारी लठ? बचाव वारी। सिंध जी सुखड़ी बिह जेके ज़्यादातर असां पालक सां पचाईंदा आहियूं ऐं को हिन में कीमो विझंदो आहे या गोश्त विझंदो आहे, पर ज़्यादातर जेके आहिनि हे पालक में थींदा आहिनि। हिन जे लाइ हीउ यार जेको आहे फयाज़ शेख, उहो बिह पालक हिते रेड़ी ते खपाईंदो आहे। आइटम ई 3 खपाईंदो आहे, हे भिंडी, पालक ऐं बिह। ॿिया हिन वटि आइटम न हूंदा आहिनि। ऐं हिन मां हीउ सुठी रोज़ी कंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हे भली रोज़ी कंदो आहे। असांजो माल हलाईंदो आहे बिह पालक। फयाज़ असांजो हाजी साहब, अस्सलाम वालेकुम, अल्लाह ख़ैर करे। न न मसलो न आहे। वरी हे छा थियो पेर खे? पहिरियों त सही हुयो? बिल्कुल हाणे त सही आहे अल्हम्दुलिल्लाह। इसके अस्पताल में मां थोरो हेड में हुयुमि। अच्छा, हाँ
न ही पुराणो ज़ख़्म आहे उहो ई आहे या पुराणो ज़ख़्म आहे उहो वरी उथलियो आहे वरी उथलियो आहे तो डॉक्टर छा था चवनि हाणे बस सही थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह सही थी वियो बस चए थो त यानी पेर जेको हेठि न लड़के कुर्सीअ ते पियो हुजे माना जिथे बि वेही त कुर्सीअ ते पेर रखो अलाह ख़ैर कंदो अलाह तव्हांखे शफ़ा ॾींदो आमीन। ॿियो ख़ैर आहे तबियत सही आहे शुक्र आहे मुंहिंजे अलाह जा एहसान। दोस्तों हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं गुलशन हदीद L7 ते ऐं हाजी साहब आहे तमामु बहितरीनु इंसानु लाजवाब इंसानु ऐं हिन वटि जॾहिं बि कचहरी लाइ ईंदा आहियूं कुझु न कुझु सिखण लाइ मिलंदो आहे कुझु हिन जूं ॻाल्हियूं कुझु असांजूं ॻाल्हियूं जॾहिं वरी मिक्स थींदियूं आहिनि लेकिन नई इजाद निकिरंदी आहे इजाद तो तमामु घणो मज़ो ईंदो आहे अॼु बि कचहरी लाइ टाइम हुयो अब चाहे जल्दी करिए महिमान अची वियो दिलि चयो त थोरो हाल अहिवाल कजे हवा भला टेक ॾेई बीठो आहे केरु त आहे तबियत सही आहे न मज़े में हीउ रेड़ो जेको आहे न गाॾीअ जे भर में न बीहारियो लिकल आहे गाॾीअ खां हेॾे करे बीहार त माना माण्हू खे ख़बर पए त रेड़ी बीठी आहे पोइ साफ़ ऐं चिटो वाज़े नज़र ईंदो अलाह हुनखे सम्झाए ख़ैर ख़ुशि हा हाणे सही आहे ओके हर को अकुल जी ॻाल्हि पोइ करे हिकिड़ो सम्झे कोन पियो हिकिड़ो न पियो सम्झे त मूंखे वरी अची वई ॻाल्हि उर्दू में मां छा चयोमांसि मां चयो एक मिसाल है बोलते हैं, कौन सा मैंने बोला अकल होवे तो सोचा ही सोचा अगर ना होवे मौजा ही जंहिंखे अकुल न आहे उहो माना मौज थो करे बस माना घर वारनि जे मथां बस अटे वो चटी मौजुनि में आनो पासे में जेको जीअं वणे तीअं पियो ॻाल्हाए जे ॻाल्हि खे सम्झो था हमेशह सोचुनि में हूंदो आहे सोचे ॻाल्हाईंदो आहे सोचे ॻाल्हि तोरे तके ॻाल्हाईंदो आहे तोरे तके ॻाल्हाईंदो उनखे चइबो आहे अकल होवे त सोचा ई सोचा ना होवे त मौजा ई मौजा वाह हाजी जीअं साहब वणे तीअं ॻाल्हाए वाह हाजी साहब अच्छा हाजी साहब जेकी चांहि घुराईंदो आहे न उहा फिकी घुराईंदो आहे फिकी घुराइण जो मतिलबु इहो आहे त चांहि ताज़ी मिलंदी आहे फ्रेश मिलंदी आहे ऐं रखियल न मिलंदी आहे न हाजी साहब हा सो फिकी चांहि साईं घुराई आहे हाजी साहब खंड पंहिंजे लिमिट सां विझणी आहे हुनजे करे सवेरे मां तव्हांजी गाॾी जी कंडीशन ॾेखारी ओड़े टाइम कीअं ई हाणे कीअं तव्हां ॾिसी सघो था हींअर सर्विस हिनजी करायो आहियां दोस्तों ही ॾिसो मुंहिंजो पप्पा ही सारा ॿई गेम था खेॾनि बोतल वारी दोस्तों कारोबार कमु ऐं परेशानियूं पंहिंजी जाइ ते हर माण्हू सां गॾोगॾु हलंदियूं आहिनि ऐं पूरी ज़िंदगी गॾु हूंदियूं आहिनि पर जेका ख़ुशी घर वारनि सां वक़्तु गुज़ारण में आहे सा ॿी किथे बि न आहे पंहिंजी फैमिली लाइ वक़्तु कढो उन्हनि खे बि टाइम ॾियो असल ज़िंदगी उन में ई आहे ऐं ख़ुशी बि तव्हांखे इन में ई मिलंदी मां पंहिंजी फैमिलीअ खे बि टाइम ॾींदो आहियां गॾोगॾु कारोबार खे बि